इब्राहिम साहब नेठ ॻाल्हि उते अची पहुती जीअं अव्हां हुजो या ॿिया मुख़्तलिफ़ माण्हू बार बार चवंदा हुआ त भई मसइलनि जो हल पार्लियामेंट आहे, पॉलिटिकल पार्टियुनि सां डायलॉग करणु आहे, ॻाल्हियूं करणु आहे, उन सां मसइलनि जा जेके आहिनि से उहे हल निकिरंदा आहिनि। सो अॼु जेका हिकिड़ी त गौहर ख़ान साहब मुलाक़ात करे चयो आहे त उन्हनि खे चेयरमैन साहब चयो आहे त पार्लियामेंट में इन्हनि मामलनि खे उथारियो त छा असीं सम्झूं त हाणे PTI इस्लाह तरफ़ अचे पई, उन्हनि खे सम्झ अची चुको आहे त कुझु कोन वरंदो इन्हनि एहतजाजनि सां, पार्लियामेंट में वेहिजे ॻाल्हियूं कजनि। गॾोगॾु उन्हनि इहो बि चयो आहे त इस्टेब्लिशमेंट सां ॻाल्हियुनि जे हवाले सां फ़िलहालु हू कुझु नथा ॿुधाए सघनि, त उन मां असीं छा नतीजो अख़ज़ कयूं त उहे ॻाल्हियूं हलनि पियूं। मुनीर न्याज़ी जो आहे न हिकिड़ो ज़बरदस्त गज़ल, हमेशा देर कर देता हूँ, जी, किसी से बात करनी हो ये किसे वापस ज़बरदस्त बुलाना आहे, हो। उहो मूंखे यादि अचे पियो। जी, बिल्कुलु। त ही सॼी प्रैक्टिस करण खां पोइ बहरहाल देर आयत दुरुस्त आयत, ऐं पार्लियामेंट में वेही मसइलो हल करण जी जेकॾहिं ॻाल्हि थी आहे त पोइ इन मां इहो सम्झणु घुरिजे त पोइ इन पार्लियामेंट खे बि तस्लीम कयो वियो आहे, इन हुकूमत खे बि तस्लीम कयो वियो आहे, ऐं उन हुकूमत जो मुदो आहे उनखे बि तस्लीम कयो वियो आहे। जेकॾहिं इहा ॻाल्हि थी आहे त आउं सम्झां थो, मूंखे इहा ख़बर न आहे त तहरीक इंसाफ़ जे बानी जी असुल वर्डिंग छा आहे ऐं बैरिस्टर गौहर जेको तो छा चयो आहे, पर ही जेका फाइनल कॉल खां पोइ जेका सूरत पैदा थी आहे ऐं जेके नवां बहस शुरू थिया आहिनि, इन जी, ॻाल्हि खे बि छॾे ॾिजे त लीड पार्टीअ केरु पियो करे ऐं बुशरा सां बीबी बुशरा सां कंहिंखे इख़्तिलाफ़ आहिनि या पार्टी अंदरि कहिड़ा धड़ा आहिनि। असुल जेको सुवालु आहे उहो सुवालु अञा उते मौजूदु आहे त तहरीक इंसाफ़ छा थी चाहे, तहरीक इंसाफ़ जो मंशूर छा आहे, तहरीक इंसाफ़ जो मक़सदु छा आहे ऐं तहरीक इंसाफ़ जो विजन छा आहे। संगजानी में वेहणो आहे, डी चौक ते वेहणो आहे, ही 278 300 लातादाद की फलाणा फलाणा एतिरा माण्हू मरी विया, उनखे छॾियो। बुनियादी सवाल उहो आहे त तहरीक इंसाफ़ आख़िर छा थी चाहे, ऐं इहो सवाल जो न आहे, इहो सवाल 3 साल अॻु में जॾहिं इमरान ख़ान खे बेइतमादी रथ जे ज़रिए लाथो पियो वियो तॾहिं बि हो, ऐं 10 साल अॻु में जॾहिं उन धरणो पियो हयो तॾहिं बि सवाल इहो हो त आख़िर तहरीक इंसाफ़ चाहे छा थी। त तहरीक इंसाफ़ खे उहो वाज़े करणो पवंदो त हू हिन मुल्क में छा थी चाहे, हू हिन मुल्क में जी सियासत में कहिड़ी नवाण आणणु चाहे थी, हू हिन मुल्क जी हिन मुल्क खे फलाही रियासत जो ठाहिण जो हुन वटि ख्वाब आहे। उन खां बि अॻु में जेको सवाल आहे हू हिन मुल्क में कहिड़ो सिस्टम चाहे थी, छाकाणि जो इमरान ख़ान जे वातां कॾहिं बि तव्हां पार्लियामेंट डेमोक्रेसी, पार्लियामेंट जा जेके जमहूरी इदारा, उन्हनि जी ॻाल्हि कॾहिं बि न ॿुधी हूंदी। उनजी सदाई जेको सो पोइ धरणे में एम्पायर जी आङिरी खां वठी हेसि ताईं जेको सो एस्टेब्लिशमेंट सां ॻाल्हियूं करण ताईं हुनजो कॾहिं बि को असांखे मतिलबु क्लियरिटी नज़र न आहे आई प्रोग्राम छा आहे। त रुॻो इहो काफ़ी न आहे त इहे वेही मामला पार्लियामेंट में हल कया वञनि, पर उन जे लाइ घणो कुझु करण जी ज़रूरत आहे। उन जे लाइ इन पहिरीं पार्टी खे इंसाननि वारी पार्टी जेको बणाइणो पवंदो। इंसाननि वारी पार्टी जो मक़सदु आहे त इहो जेको मॉब वारी, इंतशार वारी, फॾे फसाद वारी जेका सा नफ़्सियात आहे इनखे तर्क करणो पवंदो, हिकिड़ो पॉलिटिकल माइंड सेट ठाहिणो ठीकु, पवंदो। इहो दुरुस्त आहे जॾहिं बि गुजरात पार्टियूं ठाहींदा आहिनि त उहे पॉलिसियूं जेके आहिनि उन्हनि जे कारकुननि खे त ख़बर न आहे हूंदी, पर सेकेंड टियर थर्ड टियर जेका लीडरशिप आहे, मिसाल तौर गौहर या अली मोहम्मद ख़ान जहिड़ा अॻवान आहिनि या असद कैसर जहिड़ा जेके अॻवान आहिनि उन्हनि खे का ख़बर न आहे हूंदी, ऐं अधु ख़बर जेको उनजे लीडर खे हूंदी आहे। त हू उन सॼे जहान मां निकिरे ऐं पंहिंजो पाण खे पहिरीं पंहिंजो पाण खे हिकिड़ो ख़ुदि मुख़्तियार सियासी लीडर सम्झे ऐं पंहिंजी पार्टी खे हिकिड़ी आज़ाद क़िस्म जी सियासी पार्टी सम्झे ऐं उन खां पोइ प्रोग्राम तश्कील ॾे। जेकॾहिं हुन न आहे ॾिनो त उनजी जोड़जक करे, जी, बिल्कुलु जेकॾहिं सही हुन था वटि चओ। आहे त उनखे मॉडिफाए करे, बिल्कुलु, उनखे मॉडिफाए करे ऐं उहो अवाम जे आॾो आंदो वञे त हीउ जेको टू पार्टी सिस्टम छो ख़राबु आहे, उन में कहिड़ियूं ख़राबियूं आहिनि। इहे करप्शन जा नारा ही सभु असां ॾिसी छॾिया आहिनि ऐं उहो सभु उन खां वधीक इल्ज़ाम हिन ते ई लॻा आहिनि ऐं उहो पाण हू मञे चुको आहे त इहे मूंखे पर्ची आणे ॾींदा हुआ, उहा आउं पढ़ंदो हुउसि। इन्हनि समूरनि ॻाल्हियुनि खे नज़र में रखंदे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हू पहिरीं पंहिंजो विजन क्लियर कनि, उन खां पोइ पंहिंजी जेका हिकमत अमली आहे उहा ज़ाहिर कनि। जेकॾहिं न
त हुननि ते जेको ठपो लॻी चुको आहे ऐं उहो दुरुस्त बि आहे, छाकाणि जो हुननि सदाईं जेको ॿिए जी आङुरे पकिड़े जेके उहे हलिया आहिनि ऐं उन्हनि ई ॿाह खां वठी खेनि इक़्तदार में विहारियो ऐं पोइ उन ई मां बि सबक़ु सिखण जे बदिरां हुननि सदाईं जेको इहो मुतालबो कयो त असीं जेको इस्टेब्लिशमेंट सां ठीकु। ॻाल्हाईंदासीं। इस्टेब्लिशमेंट खे साइड ते करे हू पंहिंजो प्रोग्राम जेको वाज़े कनि ऐं ॿुधाइनि त हू हिन मुल्क में कहिड़ी सियासत करणु चाहिनि था। ठीकु।